जीअं असांजे दोस्त अब्दुल्ला पहिरीं चयो प्रोफेसर त हिन क़िस्म जूं गॾिजाणियूं, हिन क़िस्म जूं तक़रीबूं, हिन क़िस्म जा प्रोग्राम उन ॿी सिंध जी अकासी कनि था जेका असांजे ज़हननि में आहे, असांजे रूहनि में आहे, असांजे ख़्वाबनि में आहे, जंहिंमें सरदार न आहिनि, वॾेरा न आहिनि, जागीरदार न आहिनि, लोफर न आहिनि, मतागीर न आहिनि. मुंहिंजे ख़्याल में हिन क़िस्म जे प्रोग्रामनि जी ख़ासि तौर ते अॼोकी हालतुनि में तमामु घणी अहमियत आहे. नकाश असांजो मुंहिंजो तमामु पुराणो दोस्त आहे ऐं तव्हां मां रंग जो पुराणो दोस्त आहे. मां नकाश खे बि मुबारकबाद थो ॾियां जो हुनजो पहिरियों किताब ही शाइर थियो आहे. इहा ख़बर उन तख़लीकार खे पाण खे हूंदी आहे त जॾहिं हू पंहिंजे तख़लीकुनि खे हिकिड़ी किताबी शिकिल में ॾिसे थो त उनखे केॾी हुनजी रूहानी ख़ुशी थिए थी. त मुंहिंजे ख़्याल में जिते असां सभिनी जे लाइ बेहद ख़ुशी जी ॻाल्हि आहे उते नकाश अलवाणी खे यकीन ख़ुशी थी हूंदी. ऐं मां हुनखे मुबारकबाद ॾियां थो त हुनजो ही पहिरियों किताबु आयो आहे ऐं हू ज़रूरु असांखे मुस्तक़बिल में ॿिया बि हिन क़िस्म जा हसीन किताब पंहिंजे शाइरी ऐं तोड़े नसर जी सूरत में ॾींदो रहंदो. हूअं त सिंध ते घणे भाङे कॾहिं कुदरत महिरबान रही आहे, न हेॾो को ॿियूं महिरबानियूं, पर मुंहिंजे ख़्याल में सिंध जो ही लाड़ जो खितो हिकिड़ो वाक़ई अहिड़ो भाग वारो खितो आहे जंहिं ते कुदरत बि महिरबान आहे, जो जॾहिं मौसम ॾाढी सुठी आहे. ऐं जेकॾहिं हिनखे असां ॾिसूं तहज़ीब जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, त सिंध जी जेका ॿोली जी हुस्नाकी आहे उनजो मुंहिंजे ख़्याल में लाड़, ऐं लाड़ में वरी ख़ासि तौर ते बदीन जो हीउ शहर इलाइक़ो इहो हुनजो बिल्कुलु मर्कज़ रहियो आहे अॼु खां न घणे अर्से ज़माने खां वठी. ऐं लाड़ जे अंदरि तमामु घणा शाइरी जी रिवायत बि का नई न आहे. ऐं नकाश भाग वारो आहे जंहिंखे लाड़ जो पस मंज़र मिलियो आहे. सिंध जो त पस आहे ई, पर लाड़ में बि ख़ासि तौर ते बदीन जो ऐं हिकिड़ी तमामु डिघो सिलसिलो आहे हिते जे बहितरीनु लाजवाब ऐं लाजवाब शाइरी जो. ऐं जेके सिंध जूं बहितरीनु रिवायतूं आहिनि शाइरीअ जूं उनमें लाड़ हुनजी मुहदारी कई आहे. मुंहिंजे ख़्याल में इहा बि हिकिड़ी नकाश जी ऐं जेके ॿिया दोस्त हिते आहिनि उन्हनि खे जे लाइ हिकिड़ी भाग जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे लाड़ जो पसंदि आहे. नकाश जी शाइरी खां अॻु में ॿ टे लफ़्ज़ हुन जे बारे में मूं जॾहिं बि नकाश खे ॾिठो आहे त नकाश जी शख़्सियत में जेके ॿ टे ख़ूबियूं मूंखे नज़र ईंदियूं आहिनि उहे साॻियूं ख़ूबियूं मूंखे हुनजी शाइरी में नज़र पिया. नकाश खे मूं कॾहिं बि ॾिठो आहे गैर संजीदो. जॾहिं बि का दोस्तनि जी महफ़िल हूंदी, जिते बि मिलिया हूंदासीं, नकाश पंहिंजी शख़्सियत में हमेशह हिकिड़ो गहरो ऐं हिकिड़ो संजीदो माण्हू मूंखे नज़र ईंदो आहे. ऐं उहा साॻी ख़ूबी जेका नकाश जे पंहिंजी शख़्सियत में आहे, जेका हुनजे समाजी तौरु उथण वेहण में आहे, जेका हुनजे समाजी रवैये में आहे, उहा साॻी ख़ूबी हुनजे मूंखे हिन सॼे किताब में हिकिड़ो बि अहिड़ो शेर अजायो कोन लॻो जेको दिलि चवे त हीउ शाइर जेकॾहिं शायदि नकाश न लिखी आहे त कहिड़ो फ़र्क़ु पवे. हर शहर जे पोयां हिकिड़ो मफ़हूम, हिकिड़ो मक़सदु, हुस्नाकी, हिकिड़ो गहरो मुशाहिदो, हिकिड़ो तसवर तख़य्युल. त जेका मूंखे पहिरीं जेको तासुर मुंहिंजे वेठो मुंहिंजे तबियत ते ऐं मुंहिंजे ख़्यालनि ते नकाश जी शाइरी में हुन खां अॻे ॿुधी बि आहे ज़बानी घणो घणा दफ़ा, पर जॾहिं किताब में माण्हू पढ़े थो तसलसल सां त जेको पहिरियों तासुर मूं ते शाइरी जो वेठो उहो साॻियो जेको हुनजी शख़्सियत जो असरु हुअं ई हूंदो आहे त हिकिड़ो संजीदो माण्हू. ॿी ख़ूबी जेका मूंखे हुनजे शख़्सियत में नज़र हमेशह ईंदी आहे ऐं किताब में बि इत्फ़ाक़ सां साॻी शइ, नकाश खे मूं कॾहिं बि वाइड़ी राइड़ी में कोन ॾिठो. सियासत जो मौज़ू हुजे, अदब जो मौज़ू हुजे, समाज जो मौज़ू हुजे, ज़िंदगी जो जॾहिं बि का ज़िंदगी कचहरी में को मौज़ू निकिरंदो आहे त मूं नोट कयो आहे, मूं हमेशह महसूसु कयो आहे त इहा ख़ूबी तमामु घटि माण्हुनि में थींदी आहे. साहिब राय हुजणु तमामु घटि माण्हुनि जी सलाहियत हूंदी आहे. त माण्हू साहिब राय, न त घणा माण्हू असां मां उहे जेके माण्हू जेका फैशन जी राय हूंदी आहे, जेका ज़माने जी राय हूंदी आहे उनखे फॉलो कंदा आहिनि, पर पंहिंजी राय, असलोकी राय ऐं साहिब राय हुजणु. त नकाश जी शख़्सियत में जेको इहो पासो त हू सियासी मौज़ू हुजे, अदबी मौज़ू हुजे, सकाफ़ती मौज़ू हुजे, फ़िक्री मौज़ू हुजे, हर हिकु मौज़ू ते पंहिंजी हिकिड़ी ख़ासि राय रखंदो आहे. माण्हू हुन सां इत्फ़ाक़ करे, माण्हू सां इख़्तिलाफ़ करे, पर हिकिड़ी ॻाल्हि यकीनी हूंदी आहे त हुनजी राय पंहिंजी राय हूंदी आहे ऐं हिकिड़ी गहरी राय हूंदी आहे. मूंखे नकाश जे शाइरी में बि इहो असरु नज़र आयो त हू पंहिंजे असलोब जो ऐं पंहिंजे मौज़ूअनि जो ऐं पंहिंजे मिज़ाज जो शाइर. ईअं नज़र मूंखे न आयो त कंहिं मख़सूस शाइर जो हुनते असरु आहे या हिकिड़े कंहिं मख़सूस कंहिं ॻाल्हि जो हुनते असरु आहे,
ऐं जीअं हुन पाण चयो आहे त ख़्याल खाना बदोश आहिनि। शेख हयात साहिबु चयो त ख़्याल पाणीअ में तरंदड़ मच्छी वांगुरु आहे, जेकॾहिं तव्हां खां ख़्याल घुसी वियो त वरी तव्हांखे हथ न ईंदो उहो ख़्याल, वरी ॿिया ख़्याल हूंदा। त जीअं नकाश चयो आहे हिन में त ख़्याल खाना बदोश आहिनि। त जेका ॿी ख़ूबी मूंखे नज़र आई नकाश जी त उहा इहा जेका उन शख़्सियत में बि आहे त हिकिड़ी पंहिंजी ख़ासि राय ऐं पंहिंजी सोच, पंहिंजे ॾिसण जो अंदाज़, ज़िंदगी खे ॾिसण जो अंदाज़, उनजे बारे में जेका टी शइ जेका मूंखे इन जे शाइरी में नज़र आई नकाश जी हिन किताब में, त दुनिया में अमर जलील साहिबु चयो ऐं दुनिया में तमामु घणनि माण्हुनि चयो आहे त दुनिया में मौज़ू कंहिं चयो आहे 24 आहिनि, कंहिं चयो 32 आहिनि, कंहिं चयो अंग जो मसइलो न आहे। ज़ाहिर आहे ज़िंदगी जा मौज़ू साॻा ई आहिनि। हज़ारनि सालनि खां माण्हूअ जा मौज़ू साॻिया आहिनि, ज़िंदगी साॻी आहे। इहा ई मोहबत आहे, इहा ई नफ़रत आहे, इहो ई इश्क़ आहे, कामयाबियूं आहिनि, ख़ुशियूं आहिनि, अहंज आहिनि, माण्हुनि जा ख़्वाब आहिनि, माण्हुनि जी नाकामी आहे, माण्हुनि जी बेवसी आहे, माण्हुनि जी निराशाई आहे। मौज़ू ऐं कैफ़ियतूं, वार्ताऊं, माण्हुनि जा तजुर्बा साॻा आहिनि। सवाल इहो आहे त माण्हू उन्हनि खे बयानु कीअं थो करे, माण्हू उन्हनि खे ॾिसे कीअं थो, माण्हूअ जो उन रवैयो कहिड़ो आहे। मिसाल तौरु कुझु महीना थिया मां लतीफ़ साईं खे पियो पढ़ंदो आहियां, हिकिड़ो बैत पढ़ियोमांसि। तव्हां यकीन कयो त केतिरा ॾींहं मुंहिंजी तबियत ते उन बैत जो असरु, हालांकि उन क़िस्म जे सोच जी शाइरी असां हज़ार भेरा पढ़ी हूंदी, पर हिकिड़ो अहिड़ो रवैयो, मां तव्हांखे बैत थो शेयर कयां, मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि भुली आई। ससी मां आयसि त ससु वञे थी पंधु कंदी ऐं अकेली आहे, थकिजी बि पई आहे, टुटी पई आहे बज़ाहिर, साम्हूं तमामु वॾा जबल बीठा आहिनि। हाणे उहो पंहिंजे पाण सां मुखातिब आहे ऐं मुखातिब जबलनि सां बि आहे, ख़ुदि कलामी जी कैफ़ियत में बि आहे ऐं साम्हूं मुखातिब आहे। उहो माण्हू थकिजीअ सां मां हरको थो, ड्रहीअ सां मां हरको थो, बहादुर बि असां मां घणा माण्हू हूंदा, सुरमा बि घणा हूंदा, ॾुख बि घणनि माण्हुनि खे आहे, तकलीफ़ बि घणनि माण्हुनि खे हूंदी। पर इहो जेको तकलीफ़ ऐं बेवसी ऐं ॾुख जा जेको रवैयो आहे, मुंहिंजो लतीफ़ साईं जो पढ़ियो, मां केतिरा ॾींहं उनजी सैर में हुयुसि। तव्हांखे बैत थो ॿुधायां, नंढो मुख़्तलिफ़ बैत आहे। चए थी जीअण खे जबल, चए थी जेको जबल आहे इहो सम्झे थो त शायदि आऊं हिन खां ड्रही पवंदसि, डिॼी वेंदसि। चए थी हिनखे इहा ख़बर हुजणु खपे त हिन खां उहो डिॼंदो, हिन जी हैबत में उहो ईंदो जंहिंखे जीअण जो शौक़ु हूंदो। तस्वर कजो रवई जी ॻाल्हि, जीअण खे जबल ऊंचो उतां खणो, ही जबल उन्हनि जे लाइ ऊंचो ऐं उतां आहे जिन खे ज़माने में जीअण जो शौक़ु आहे, जिन खे मौत जो भउ आहे। ऐं ॿी सुठी त एॾी कमाल जी आहे, मूं रूए ज़मीन जी शाइरी में जेतिरी पढ़ी अथमि मूंखे अहिड़ी ॻाल्हि न पढ़ी आहे। मौत खे हुकुम थी ॾे त मरण मूंसी हल त पुठीअ तो बंदि करियां, तूं मुंहिंजे अॻियां थी हल, तूं मुंहिंजो सूंहों थी हल, त जीअं हुन जबल खे ख़बर पवे त मुंहिंजो रवैयो ज़िंदगी ॾांहुं छा आहे, त मूंखे प्रोटोकॉल ॾे। मां पंहिंजे ॿोली में ॿुधायां केतिरा ॾींहं मां हिन कैफ़ियत में हुउसि त अजब ॻाल्हि आहे, अजब ॻाल्हि आहे। हाणे सुहिणी ससी वञे थी अकेली ऐं हूअ पंहिंजी कैफ़ियत खे महसूस बि करे थी, जबल जे रवैये खे महसूस बि करे थी, ऐं हुनजी जेको हुनजो रवैयो आहे उन शइ ॾांहुं उहो केॾो कमाल आहे। त दुनिया में मौज़ू साॻा आहिनि, दुनिया में तजुर्बा साॻा आहिनि, माण्हू उन्हनि खे ॾिसे कीअं थो, माण्हू उन्हनि खे महसूस कीअं थो करे, माण्हू उन्हनि खे बयानु कीअं थो करे, उन में केॾी इनफरादियत थो पैदा करे, उन में केॾो तख़लीक़ी अंदाज़ थो पैदा करे, उन में केॾी ॿोलीअ जी सूंहं थो पैदा करे, ऐं उन में केॾो पंहिंजे फन जो ऐं पंहिंजे इज़हार जी हुस्नाकी थो पैदा करे। इहो आहे सॼे फन जो कमाल। त मूंखे नकाश जी शाइरी में जेका टी ख़ूबी सुठी लॻी त हुन वटि पंहिंजी हिकिड़ी इनफरादियत आहे। हुनजी मिसाल तव्हांखे मिसाल ॾियां शाइरी, ग़ज़ल जो जेको जी सिन्फ़ जेका आहे, ग़ज़ल जी सिन्फ़ जो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज आहे। उनजो उमूमन आम तौरु हर बंदि पंहिंजे ख़्याल जो हूंदो आहे। साॻे ख़्याल जे तसलसल जो ग़ज़ल तमामु घटि लिखियो वियो आहे, ईअं न थींदो आहे, छो त ग़ज़ल जो जी बीहक अहिड़ी आहे, उनजो घारेटो अहिड़ो आहे, उनजो स्ट्रक्चर अहिड़ो आहे, उनजो मिज़ाज अहिड़ो आहे, जंहिंमें शाइर खे तरकीबूं करणियूं पवनि थियूं, उनखे दशबियूं ॻोल्हणियूं पवनि थियूं, उनखे इस्तारा ॻोल्हणा पवनि था, उनखे रदीफ़ मिलाइणो पए थो ऐं उनखे पंहिंजे ख़्याल। इन करे ग़ज़ल जी उमूमन सूंहं इहा हूंदी आहे त ग़ज़ल जो हर बंदि पंहिंजे मतिलबु पाण खणो, ऐं ज़रूरी न आहे त नज़म ऐं गीत वांगुरु या शाइरी जे ॿिनि सिन्फ़ुनि वांगुरु ग़ज़ल जो हिकिड़ो बंदि ॿिए बंद सां हरू भरू तालुक़ु रखे, इहो ज़रूरु न हूंदो। नकाश जी शाइरी में पढ़ी मूंखे हिकिड़ी अजब ॻाल्हि लॻी, ख़बर न आहे पाण नोट कई आहे न कई आहे। हुनजे हर ग़ज़ल जो हिकिड़ो उनवान, ग़ज़ल जो उनवान उमूमन न थींदो आहे,
छो त उनवान जो मतिलबु आहे जॾहिं शाइर कंहिं सिन्फ़ ते उनवान ॾिनो त इन जो मतिलबु आहे त हुन में तसलसुल हूंदो, ख़्यालु साॻियो। जे साॻियो ख़्यालु न हूंदो त पोइ उनवान कोन ॾिबो हूंदो। ऐं ग़ज़ल जो मिज़ाज अहिड़ो आहे जंहिंमें जे 5 बंद हुजनि, 6 हुजनि, 10 हुजनि, जेतिरा बंद शाइर जी मर्ज़ी आहे, पर ग़ज़ल जो मिज़ाज न आहे जंहिंमें उनवान ॾिजे ग़ज़ल, छो त ग़ज़ल जो हर बंद जो उनवान पंहिंजो हूंदो आहे, अण ऐलानिया। पर नकाश हिन किताब जे समूरनि ग़ज़लनि जो उनवान पंहिंजो आहे। ऐं जीअं त हुन हाणे हिकिड़ी पैदा करण जी कोशिशि कई आहे, तजुर्बो कयो आहे त ग़ज़ल खे उनवान ॾियण जो तजुर्बो हुन हिकिड़ो पंहिंजो कयो आहे। उहो तजुर्बे जो ॿार जेको शाइर खे मथां खणणो पए थो उहो तमामु ॾुखियो आहे, छाकाणि त पोइ हुनखे पंहिंजे ग़ज़ल जे अंदरि मफ़हूम जो बि तसलसुल क़ाइमु करणो पवे थो। पोइ ग़ज़ल ॼण त पंहिंजे सिरिश्त में ऐं पंहिंजे मिज़ाज में वेझो वञी बीहे थो नज़म सां ऐं गीत सां। ऐं उहो हिन जो नकाश जी ख़ूबसूरती आहे त हुन ग़ज़ल जो जेको पंहिंजो मिज़ाज आहे उनजी नफ़ासत खे बि प्रकार रखियो आहे, उनखे बि मुतासिर न कयो आहे, उनखे बि ख़राबु न कयो आहे, उन में सूंहं पैदा कई आहे ऐं उन ग़ज़ल जे अंदरि तजुर्बो कयो आहे। ईअं टाइम घटि आहे, तमामु घणा मिसाल तौरु हुनजा जेके बि उनवान आहिनि, तव्हां जेकॾहिं उनवान बि गौर कंदो त घणे भाङे जेको फैशन आहे, जेको आम रस्मी क़िस्म जा उनवान में घटि आहिनि। हुनजो जेको पंहिंजो ॾिसण जो ख़ासि अंदाज़ आहे ज़िंदगी खे, ऐं मूंखे नज़र आयो हूअ शाइरी में घणे भाङे जेकॾहिं मंतिक अची वेंदो घणो त शाइरी पंहिंजो मिज़ाज विञाए वेंदी, पंहिंजो रूह विञाए वेंदी। शाइरी बुनियादी तरह मंतिक जो इज़हार न आहे। शाइरी ज़िंदगीअ खे हुस्नाकी सां ॾिसणु, उनजे मौजूदु हुस्न खे बयानु करणु, ऐं जेको हुस्न ज़िंदगी में न आहे उहो तख़लीक़ करण जो नालो आहे शाइर रुगो मोहताज न आहे हक़ीक़तुनि जो, जेको ज़माने में आहे शाइर रुगो उहो बयानु करे। शाइर जो असुल कमाल इहो आहे त जेको ज़माने में न आहे, जीअं मूं तव्हांखे लतीफ़ साईं जी ॻाल्हि कई मिसाल तव्हांजा, त शाइर जो कमु इहो आहे त जेको ज़िंदगीअ में जहिड़े क़िस्म जा ख़्याल मौजूदु न आहिनि, जहिड़ा तसवर मौजूदु न आहिनि, जहिड़ा रवैया मौजूदु न आहिनि, जहिड़ा किरदार मौजूदु न आहिनि, जहिड़ो तख़युल मौजूदु न आहे, ओड़ो तख़युल, उहे किरदार, उहे रवैया, उहे शयूं शाइर तख़लीक़ करे। इहा ई शाइरी जी हुस्नाकी आहे ऐं शाइरी जी ख़ूबसूरती आहे। न त हक़ीक़त जो बयानु जेकॾहिं करणो हुजे त पोइ त शायदि शाइरी खां वधीक सगारियूं ज़िंदगी में ॿिया शो आहे। पोइ शायदि इल्म खे वधीक उनखां घणी या फ़लसफ़े खे वधीक उनखां सबक़त हुजे। पर शाइरी जो कमाल इहो आहे त शाइरी बुनियादी तरह तसवर, महसूसात, ख़्याल, तख़युल, मुशाहिदो ऐं तजुर्बे खे बि ॿिए जे मथां मढ़ण जे बजाए तजुर्बे खे निहायत हिकिड़ी नफ़ासत सां बयानु करणु, इहे सभु शाइरीअ जा हिकिड़ा मिज़ाज आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ शाइर आहिनि, किन शाइरनि जी शाइरी पढ़बी आहे त उन्हनि जीअं त मां बुनियादी तरह तनक़ीद जो माण्हू आहियां, त इन करे उहा उन हवाले सां ॻाल्हि थो कयां त नकाश शाइरी खे मूं कीअं ॾिठो। हिकिड़नि शाइरनि ते घणी समाजी हक़ीक़त निगारी घणी हावी हूंदी, हिकिड़नि शाइरनि ते मुशाहिदो घणो हावी हूंदो, हिकिड़नि शाइरनि ते तसवर आइडियलिज़म घणो हावी हूंदो आहे। उनजी शाइरी में घणे भाङे जीअं ग़ालिब आहे, ग़ालिब जो ज़िंदगीअ जे मौजूदु हक़ीक़तुनि सां तमामु घटि तालुक़ु आहे, ऐं हू उन ते गवारा बि नथो करे त ज़िंदगीअ जे मौजूदु हक़ीक़तुनि ते घणो लिखे। घणे भाङे तख़युल शाइर है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब, हमने दश्ते इम्कान को एक नक्शे बा पाया। चए थो पाण सां ॻाल्हाए थो शाइरनि जा ॾिसजो हिसाब किताब, तख़युल शाइर आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं साईं वेठो आहे, डॉक्टर साहिब मूंखे अक्सर पुछंदो आहे SMS ते त मीर वॾो शाइर या ग़ालिब वॾो शाइर। ग़ालिब जे बारे में मुंहिंजी चवण इहो आहे त ग़ालिब पंहिंजे बुनियादी मिज़ाज में हिकिड़ो फ़लसफ़ियाना क़िस्म जो शाइर आहे ऐं हिकिड़ो तख़युल शाइर। चए थो त पाण खां थो पुछे या ख़ुदा बज़ाहिर ख़ुदा खां थो पुछे त है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब। इहे शाइर कंदा आहिनि अॼुकल्ह ख़ुदा खे अॻियां करे ॻाल्हाईंदा पाण सां आहिनि, ख़ुदा सां पंहिंजी संगत हूंदी आहे। त चए थो ऐं ख़ुदा आउं इन ॻाल्हि जे लाइ परेशान आहियां त है कहाँ तमन्ना का, पंहिंजे हसरतुनि जो ऐं पंहिंजे तमन्नाउनि जो, ऐं ख़ुदा या ऐं ग़ालिब पाण आउं इन ॻाल्हि जे लाइ परेशान आहियां त पंहिंजे तमन्नाउनि जो, पंहिंजे हसरतुनि जो ॿियो कदम किथे रखां। हाणे पहिरें लाइ परेशान न आहे, छो त हमने दश्ते इम्कान को, दश्त चइबो आहे सहरा खे, ऐं दश्त हिकिड़ी अलामत आहे ॾुखियाईअ जी शाइरी जी माना। हमने दश्ते इम्कान को, दश्ते इम्कान चइबो आहे हिकिड़ी अहिड़ी तकलीफ़ या अहिड़ी ॾुख या अहिड़ी तकलीफ़ पंहिंजो परेशानी जो आलम जेको दश्ते इम्कान, जेको तसवर में अची सघे, साम्हूं मौजूदु न हुजे रुगो,
जेको माण्हू रोज़ सुबुह खां वठी शाम ताईं भोगे न रुगो, वो माण्हू उनजो एतिरो वॾो जो तस्वर में सघे। चए थो हमने दश्ते इम्कान को एक नक्शे पा पाया। जेको ज़िंदगीअ में दश्ते इम्कान आहे उहो त मुंहिंजे पहिरें क़दम जे निशान हेठो। हाणे आऊं उन परेशान आहियां कोन। हाणे ग़ालिब छो परेशान आहे त है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यार, ऐं ॿियो किथे रख। हाणे साहब जेको ज़माने में दश्ते इम्कान थियो उहो धणी जे पहिरें निशान हेठा आहे, उहो ॿियो किथे रखंदो। त तख़य्युल जी ॻाल्हि। अयाज़ साहब खे मां बुनियादी तरह अयाज़ साहब जी शाइरी खे जेकॾहिं परख बि त अयाज़ साहब बेसिकली शाइर तख़य्युल जो, हुनजी शाइरी में घणो मुशाहिदो न आहे, हुनजी शाइरीअ में घणो तख़य्युल, हू तख़य्युल ज़ोर ते बीठल शाइर आहे ऐं अजीब उनजो पंहिंजो शाइरी जो मिज़ाज आहे। मिसाल तौरु ॿी सिट थी मूंखे दिलि ते घुरी अचे त उर्दू में थो तव्हां ॿुधायां अयाज़ साहब जो तख़य्युल जो। परेशान ख्यालो मेरे हश्र सामा सवालों, उनकी उर्दू शायरी तबज़ात शायरी। परेशान ख्यालो मेरे हश्र सामा सवालों, मुझे छोड़ जाओ कि मुझको जरा नींद आने लगी है, कि मेरे पपूटों पे अंबार बेखाबियों के लुढ़कने लगे हैं। ये दुनिया ये आमाज गाहे तमन्ना, गालिब और साहब की सुदस, ये दुनिया ये आमाज गाहे तमन्ना, ये रकास ए रोजो शब नौ के खंजर पे यूं नाचती जा रही है कि जैसे उसे यकीन हो गया हो कि अब पांव छलनी न होगी। तो शायर जो पंहिंजो हर मिज़ाज आहे, पंहिंजो लतीफ़ साईं जो ॿियो मिज़ाज आहे, उनमें तख़य्युल बि आहे, हू त कमाल शाइर आहे। उनमें तव्हां नथा फ़र्क़ु करे सघो त तख़य्युल घणो आहे, तसवर घणो आहे, वजदान घणो आहे, कैफ़ियतूं घणियूं आहिनि, या हुनमें मुशाहिदो घणो आहे। इहो नसीब तमामु घटि शाइर आहे। अयाज़ साहब जी सिर्फ़ मूंखे चयो शऊर हस्ती जिते किथे आहे, तसवर गौर कयोसि, शऊर हस्ती जिते किथे आहे, शुआर हस्ती किथे किथे आहे। तसवर कयो माण्हू जो इहो फ़क़ति को तमामु हिकिड़े बुलंद मक़ाम ते बीठल तख़य्युल शाइर चई सघे थो त मुख़्तलिफ़ शाइरनि जा मिज़ाज आहिनि मुख़्तलिफ़, ऐं उन मां घटि को बि न आहे। मां हिन रवायत मिज़ाज जो न आहियां जंहिंमें शाइरनि खे मास्टर थी परखिजे त 33 कंहिं मार्कूं कंहिंखे हुजनि, 32 कंहिंखे हुजनि। शाइरा हर कंहिंजी पंहिंजी हुस्नाटी आहे, पंहिंजो रंग आहे। ईअं ज़रूरु आहे त के शाइर ज़ाहिरा पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे ॿोली जे करे दर्जे मथां ते बीहनि था, किन जो उहा नसीबी ॻाल्हि। त नकाश जी शाइरीअ में जेका शइ मूंखे नज़र आई त नकाश में हिकिड़ो अंसर मूंखे इहो लॻो त सब्जेक्टिव शाइर घणो आहे, दाख़िली हुनजी दाख़िलियत घणी हावी आहे। हुन शाइरी हुनजे शाइरीअ जा उनवान, हुनजा मौज़ू, उनजा रवैया या उनजा किरदार, उनमें घणे भाङे समाजी हक़ीक़त निगारी जे भेट में हुनजो अंदरि जो तसवर वधीक आहे, तख़य्युल वधीक आहे, ऐं हुनजो जेको इमेजिनेशन वधीक आहे। इन करे घणे भाङे हुनजे शाइरी ते इमेजिनेशन हावी आहे, हुनजी शाइरीअ ते समाजी हक़ीक़तूं घटि हावी आहिनि। ऐं कॾहिं इन किताब ते को बाक़ाइदा लिखण जो इत्फ़ाक़ थियो त माण्हू लिखी सघे थो, पर इहा शइ मूंखे नज़र आई। आख़िरी ॻाल्हि करे मां पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां त जीअं अब्दुल्ला मल्ला असांजे दोस्त ॾाढी सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं। माण्हूअ खे ज़िंदगी मिली आहे हिकिड़ी, हाणे माण्हू जी मर्ज़ी आहे त उहा चॉइस कीअं करे। ऐं इन सुवाल ते हमेशह हज़ारनि सालनि खां माण्हू सोचियो आहे, माण्हुनि लिखियो आहे, माण्हुनि खे इज़हार कयो आहे, किन इज़हार न बि कयो हूंदो, पर सोचियो हज़ारनि सालनि खां माण्हुनि आहे त इहा जेका ज़िंदगी हिकिड़ी, रूसो जो किताबु आहे कन्फेशन्स, एतराफ़, उन में लिखे थो त मुंहिंजी ज़िंदगी नौजवान थी चुकोसि, 30-32 साल उमिरि थी वई, माण्हू पुछंदा तूं छा कंदो आहीं, त मां दिलि में पियो फिको थींदो हुउसि, मां कंदो कुझु कोन आहियां, मां छा ॿुधायां मां छा कंदो आहियां। चई पिया माण्हू पुछंदा, मां पाण खे हमेशह नाकाम माण्हू पियो मस कंदो हुउसि, छा ॿुधायां की मां कंदो छा आहियां, मां त कुझु न कंदो आहियां। पोइ हुनखे कहिड़ी ख़बर हुई त हू छा कंदो आहे, छो त हर को कमु त हर कंहिं माण्हू जो न आहे। चई मुंहिंजा अछा वार थी विया, पोड़ो थी वियुसि, माण्हू पुछंदा छा कंदो आहीं, मूंखे त ॿुधाइण लाइ तॾहिं कुझु न हूंदो। पोइ माण्हुनि चवणु शुरू कयो त हे फ़लसफ़ी आहे, माण्हुनि चवणु शुरू कयो त हे मुफ़क़िर आहे। मूंखे त ख़बर न हुई, मां त हिकिड़ो बेकार माण्हू पंहिंजी ज़िंदगी पूरो पचाए पंहिंजे ख़्याल में न आहियो। त मां सम्झां थो त ज़िंदगी माण्हूअ खे हिकिड़ो दफ़ो मिली आहे, ॿियनि हयातियुनि जी ख़बर मौलवी साहिबनि खे हूंदी, असांखे एतिरी ताक़त न आहे हुनखे सम्झी सघूं। जेका हयाती हथ में अथऊं, जेका माण्हू जे हथ में आहे, उहा माण्हू लाइ वॾो सुवालु आहे त माण्हू उहा हयाती कीअं गुज़ारे। माण्हू गंदो थी गुज़ारे, माण्हू किनो थी गुज़ारे, माण्हू कमी पायूं करे गुज़ारे, हिन ज़माने खे ख़राबु करे गुज़ारे, ॿियनि जे
क़ीमत ते गुज़ारे, ॿियनि खे फुरे मारे गुज़ारे, ज़माने में मौजूद हुस्न खे अञा वधीक ख़राब करे गुज़ारे, या जेको दुनिया में इल्म आहे, सम्झ आहे, उन खां महरूम थी गुज़ारे, या माण्हू उनखे माणे गुज़ारे, उन में इज़ाफ़ा करे गुज़ारे, नयूं शयूं तख़लीक़ करे गुज़ारे, इहो माण्हूअ जो पंहिंजो चूंड आहे, पंहिंजो आहे। लतीफ़ साईं जा ॿ बैत उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि करे मां नकाश जी ॻाल्हि पूरो थो कयां। लतीफ़ साईं इन हवाले सां बि इहो जेको सुवालु आहे त ज़िंदगी माण्हू कीअं गुज़ारे, सुकरात वटि बि इहो ई सुवालु हो, ॿियो वॾो सुवालु ॿियो हुन खां सवाइ ॿियो कुझु होश कोन्हे। मुंहिंजो बुनियादी सुवालु इहो आहे त माण्हू ज़िंदगी कीअं गुज़ारे, ख़ुशी छा में आहे। ऐं हुन ख़ुशी जे सुवाल खे ॻंढियो आहे इन ॻाल्हि सां। हू चए थो ख़ुशी छा में आहे, हुनजो ख़्यालु आहे त ख़ुशी जुस्तजू में आहे, ख़ुशी ॻोल्हा में आहे, ख़ुशी इंसाफ़ में आहे, मुंहिंजा पंहिंजा रवैया। पर इहो सुवालु हज़ारनि सालनि खां शाइरनि, अदीबनि, मुफ़किरनि, ॾाहनि माण्हुनि ऐं ख़ुदि जेके माण्हू उस्ताद जेको असांजो नातो ख़ान साईं, मां हिननि खे बि वॾो दाना आलिम सम्झां थो। हे स्कॉलर आहिनि, स्कॉलर थियण जे लाइ रुॻो किताब पढ़णु काफ़ी न आहिनि, ज़िंदगी जो किताब पढ़णु, ऐं हे उहे तमामु वॾा माहिर थी मरनि था। ऐं चए थो त उहे जेके माण्हू महरूम थी मरी था वञनि, उन्हनि जी हैसियत कीअं आहे, उहे ज़िंदगी में कीअं आहे, उनखे छा थो सम्झो। चिड़ीअ जीअं, चिड़ी माना झिरकी, झिरकी जी चारी छा सघ हूंदी आहे। चिड़ीअ जीअं चुंब हणी, जीअं झिरकी हिन सॼे हेॾे सारे काइनात मां ज़माने मां छा खणी सघंदी, उनजी औकात छा आहे, वीचारे जी ताक़त छा आहे, उनजी सघ छा आहे। चिड़ीअ जीअं चुंब हणी न ॼाऊंदो आहे, जीअं हिकिड़ी झिरकी चिड़ी हिन हेॾे सारे जहान मां तीलो खणी ऐं दाणो खणी थी उड़ी वञे, इन खां मथे बि ताक़त न आहे। त लतीफ़ जे ख़्याल में जेके माण्हू महरूम थी मरी था वञनि, उहे माण्हू बि ज़िंदगी में ईअं ई आहे। हुआ भई हुआ इन वादीअ विच में, उहे माण्हू पाणीअ ते बीठल बुलबुले वांगुरु हुआ, उथिया फुटा वरी खिसी पिया। या ॿियो बैत आहे, उहो हिन खां बि हैरत अंगेज़ आहे। फिलॉसफी ऑफ लाइफ, ज़िंदगी जो फ़लसफ़ो, माण्हू हयाती कीअं गुज़ारे। चांगा चंदन न चरी, यानी वरी मया, हुनजी पंहिंजी ख़ासि। ऐं तव्हांखे ख़बर आहे चांगो उठ त कोहिस्तान ऐं घर जे पासे में घर जो भाती हूंदो आहे, इन करे उते माण्हुनि वटि ॿोली बि ओड़ी मोहबत वारी आहे उठ जे बारे में, छाकाणि त उहो घर जो भाती आहे, उन खां सवाइ हुनजी ज़िंदगी न पूरी आहे। त हुन सां जेके हुनखे लक़ब अलक़ाब आहिनि, जे माण्हू पंहिंजे ॿारनि खे प्यारु कंदो आहे, गुलाब जो गुल आहे, त लतीफ़ वटि खां वठी ऐं सॼे तर में उनजे लाइ मुख़्तलिफ़ नाला आहिनि। चांगा चंदन न चरी, चेस्ती पूजा निभागा उठ, जे रोज़ वरी चरण वञी थो, ऐं चरण जे लाइ ॿाहिरि जेको चंदन मौजूदु आहे, ऐं चंदन वरी अलामत आहे, माना सभ खां सुपीरियर शइ, मौजूद शयूं जेके आहिनि तव्हांजे साम्हूं, जेका उन खां सभिनी मां जेका सुपीरियर आहे, जे उहा नथो माण्हू चरे त पोइ माण्हू बदनसीब आहे। चांगा चंदन न चरी, मया पीए न मोक, अगरि ओॾो न वञी थोकियो छॾी थो बदनसीब, जे तूं पाण लड़ी नथो वञी चंदन ॾे ऐं इतफ़ाक़ सां चंदन तुंहिंजे थो अचे वात में पवे, त बदनसीब तूं थोकियो छॾी। लाणीअ विचां लोक तो कहिड़े अखर आहे, तोखे हिन चंदन जे हूंदे गवारा कीअं थो करे तूं, त तूं वञी लाणियूं ॿाड़ियूं लाड़ियूं वञी चरी थो। जेकॾहिं लतीफ़ जे इन ॻाल्हि खे असां पंहिंजी ज़िंदगी ते अप्लाई कयूं, त असां लाइ सुवालु आहे त असीं चरण लाइ ज़माने में ख़्याल जा चंदन बि आहिनि, तसवरनि जा चंदन, ख़्याल जा चंदन, ख़्वाब जा चंदन, स्ट्रगल, मोहबत, जुस्तजू। हाणे माण्हू जे मथां आहे त माण्हू उन हिकिड़ी हयातीअ में चरे चंदन थो या माण्हू लाणियूं चरे थो, इहो माण्हू जे मथां आहे। त मां सम्झां थो त ज़िंदगी, ऐं ॿी बि हिकिड़ी अजब जी ॻाल्हि कई आहे, ॻाल्हि मां ॻाल्हि थी निकिरे, साॻी वहे मंझे वॻे उठ जेको ख़ासि आहे, जेको चंदन चरण वारो आहे, हाणे उन ॻाल्हि त हे जेको ख़ासि उठ आहे, जेको चंदन खां सवाइ ॿी का शइ चरण गवारा नथो करे, उनजी वस्फ़ कीअं थो बयानु करे लतीफ़ साईं, उहो कमाल पियो अथसि। वहे मंझे वॻे, जेको इहो ख़ासि उठ आहे, इहो हले वॻ सां पियो, जे वॻ खां ॿाहिरि थी बीहे त टको मां अदीब मां अहले कलाम आहियां, हाणे आवाम सां गॾु कीअं रहंदुसि, माण्हू सां गॾु कीअं बीहंदुसि, वॻ सां कीअं बीहंदुसि। लतीफ़ वटि इहो ऐब आहे, चए थो त उहो जेको ख़ासि चंदन चरण वारो उठ आहे, उहो वहे हले वॻ सां पियो। ऐं आख़िरी ॻाल्हि कमाल जी आहे, जेका ॻाल्हि थो ॿुधाए त जगसी जहिड़ो जग, बज़ाहिर उहो उठ अहिड़ो आहे जंहिंमें का टड़ पाई न आहे, जंहिंमें का हलकड़ाई न आहे, जंहिंमें का तवंगरी न आहे, बज़ाहिर उहो माण्हुनि खां मुनफ़रद न आहे, बज़ाहिर हुन में का बि शइ मुनफ़रद न आहे, छो त उहो हले वॻ सां पियो।
जग सी जहिड़ो जग पर हीअं सी बुत चरे। असुल हुनजो कमाल इहो न आहे त उहो हलण में मुनफरती ॾेखारे, न हले आम उठ वांगुरु पर चरे चंदन। त मां सम्झां थो त नकाश अलवाणी असांजो दोस्त भाग वारो आहे जंहिं लाणियूं कोन चरियूं आहिनि, जंहिं चंदन चरियो आहे, जंहिं पंहिंजी हिकिड़ी हयातीअ लाइ सुहिणी शइ जो इंतिखाब कयो आहे। हू भला ख़्वाब ॾिसे थो, उहे शेयर करे थो, हुन बहितरीन ख़्याल असांजे सां शेयर कया आहिनि पंहिंजी शाइरी जी सूरत में। त मां सम्झां थो त जेका ज़िंदगी गुज़ारण जो जेको ॾांहुं आहे ऐं हुनखे वधीक बहितर अञा भली ॻाल्हि आहे त हुनजो अमल बि मुबारक आहे जो पढ़ाए थो उस्ताद आहे, ऐं हुनजो ख़्याल ऐं तसवर बि शाइराणो आहे जो ज़िंदगी खे नवां हुस्नाकियूं बख़्शे थो। त मुंहिंजे ख़्याल में असांजो दोस्त ऐं भाउ नकाश अलवाणी भाग वारो आहे जंहिंजे हिसे में इहा वक़्तु आयो आहे जो हू ज़िंदगीअ में बजाए लाणियूं चरण जे करे थो। ऐं इहा हुनजी अना आहे। जीअं चयो लतीफ़ वरी बि उहे हंज किथां ई होए उन में ओड़ाह जो, चए थो हंज किथां, हंज कंहिं पुछो हंज किथे आहे, इहो सुवालु आहे। जवाबु थो ॾे त हंज किथे हूंदो, हंज तितां ई होए, हंज उतां ई हूंदो, हंज तितां ई होए उन में ओड़ाह जो। इहो कहिड़ो सुवालु आहे त हंज किथे हूंदो, इहो कान्हे रो कोई छाछर में छेरूं करे। त मां सम्झां थो त जेका असांजी उहा असां लाइ हिकिड़ो सुवालु आहे हमेशह। ऐं नकाश अलवाणी खे मुबारकबाद आहे जेको हंज वांगुरु सुहिणा ख़्याल असांखे पेश करे थो ऐं टुबियूं खणी ज़िंदगी जे हिन सॼे जे जहान में। ऐं हू भाग वारो आहे जेको रवाइजी ऐं